नाज़रीन, ख्वाजा फरीद फाउंडेशन सिंध जो इजलास थियो, जंहिंमें सदर सिंध ख्वाजा फरीद फाउंडेशन गुलाम सरवर फरीदी, गदा हुसैन फरीदी, नदीम अली फरीदी, मोहम्मद दाऊद फरीदी, मसूद अहमद फरीदी, अब्दुल कयूम फरीदी, बबलो फरीदी, सदाम फरीदी, साजिद अली फरीदी, सदाम हुसैन फरीदी ऐं ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई। इजलास में युक्राए गवर्नर पंजाब, वज़ीर आला पंजाब, IG पंजाब ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं सदर पाकिस्तान खां पुरज़ोर मुतालबो कयो त ख्वाजा गुलाम फरीद जी दरबार ते अमन खे फ़ौरन बहाल कयो वञे, जंहिंखे कुझु अमन जा दुश्मन ख़राब करण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। ख्वाजा गुलाम फरीद जे सजादा नशीन ख्वाजा मुइनुद्दीन महबूब ख़िलाफ़ कूड़ी प्रोगंडा बंदि कई वञे। ख्वाजा मुइनुद्दीन महबूब जो पाकिस्तानी तारीख़ में वॾो किरदारु आहे, जंहिं अमन, शांती ऐं इतिहाद तोणे उमत लाइ तमामु घणो कमु कयो आहे। संदसि किरदारु कंहिंखां बि ॻुझो कोन आहे। तमामु मकतब फ़िक्र खे अमन लाइ पंहिंजो किरदारु अदा करण जी अपील कजे थी ऐं हुकूमत खां पिणु इहो मुतालबो कजे थो त दरबार फरीद ते अमन बरक़रार रखण में ख्वाजा मुइनुद्दीन महबूब मौजूदा सजादा नशीन जा हथ मज़बूत कया वञनि। ॿी सूरत में असां एहतजाज जो हक़ रखूं था।